अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र टीवी। हाणे ख़बर शामिल कजे थी। कराची सिंध जे सीनियर वज़ीर ऐं इत्तलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूण एडवोकेट अमजद हुसैन खे गिलगित बिल्तिस्तान जो चूंडियल वज़ीर आला बणिजण ते दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कई आहे। पंहिंजे बयान में शर्जील इनाम मेमूण चयो त गिलगित बिल्तिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी कामयाबी अवाम जे एतमाद ऐं पार्टी कारकुननि जियालनि जी अणथक महिनत ऐं जदोजहद जो मंज़र आहे। हिन चयो त उहा कामयाबी पीपल्स पार्टीअ जी अवाम दोस्त वज़ीरनि जमहूरी जदोजहद ऐं अवामी ख़िदमत वारे सियासत ते एतमाद जो इज़हार आहे। शर्जील इनाम मेमूण चयो त गिलगित बिल्तिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टी हिक मज़बूत सियासी कुवत तौरु साम्हूं आई आहे ऐं अवाम पीपल्स पार्टीअ जी पॉलिसियुनि ऐं क़यादत ते पंहिंजे एतमाद जो इज़हार कयो आहे। हिन चयो त पार्टी कारकुननि जंहिं जज़्बे ऐं महिनत सां चूंड अमल में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे उहो साराहत जोॻो आहे। हिन उमीद ज़ाहिर कई त एडवोकेट अमजद हुसैन गिलगित बिल्तिस्तान जे तरक़ी खुशहाली ऐं अवामी मसइलनि जे हल लाइ भरपूर किरदारु अदा कंदो। मज़ीद ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो मंज़र टीवी।